अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर आते हैं शेर कहीं पिया गुज़िरियल ॿिनि ॾींहं खां शदीद गर्मी जे करे उमरकोट ज़िले जे स्कूलनि में शागिर्दनि लाइ थधे पाणी जो बंदोबस्त कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे यूसुफ अस्कर मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। गुज़िरियल ॾींहंनि खां उमरकोट ज़िले में शदीद गर्मी जे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि पारां थधे पाणी जो बंदोबस्तु थियल आहे। पर हिते असां ॻाल्हि कयूं पिया GBPS नूर मोहम्मद नोड़ी जी ऐं उन जे उस्ताद सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन जो चवणु हो त हिन शदीद गर्मी जे करे असां शागिर्दनि लाइ थधे पाणी ऐं थधी शरबत जो इंतज़ाम कयो आहे। ऐं हिन शदीद गर्मी जे करे पखियुनि लाइ बि पाणी जो इंतज़ाम कयल आहे। गर्मी खां बचण लाइ पंहिंजी मदद पाण सोलर जो बि इंतज़ाम कयो आहे। पाणी जो टैंकर जेको 3500 रुपए जो घुरायो वियो आहे इंशाल्लाह। ऐं इहो थधे पाणी जो इंतज़ाम जेको आहे उहो मोकिलनि ताईं जारी रहंदो। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सीलात लाइ महिरबानी।